एडो अल्लाह हलीमा बुर्दबारा अकल भी हैराना बाग पैजा मुसलमानो तांजे गोठ खां वडो गोठ होयो ही तांजो गोठ नंढड़ो वडो इन खां गोठ सब जा सब बेनमाजी हुया जानी होया शराबी हुया अल्लाह जी घर मस्जिदन का परे मर्द औरतों वो अल्लाह नाराज जो थियो अल्लाह फरिश्तन के हुक्म कयो जल्दी कयो देर न कयो इन गोट जे मथा अज़ाब कयो चती हणी करे मथे खणी करे इंसान सा गड उठो करे रखियो छिलो जिया दफनाए जी वयन अंदर दुनिया वारो जिया अल्लाह जा फरिश्ता मथा आया उन गोठ जे मथा अज़ाब करण जे ला दुनिया वारो उन गोठ जे अंदर हिकड़ी ने कमाई औरत अल्लाह जी बानी आहे जेका मानी थी पचाए हथ उन जा अटे जे अंदर उन जी मासूम न्याणी हुई जेका खीर पिया का छाती वारी पांजे अम्मा जे खीर जेला पई रोए चीखे पई अम्मा उन पांजे न्याणीअ सां पई ॻाल्हाए हिया पई चवे जी उसको दिया बिनती इल्ला रब्बी हलीमुन ओ मुझी न्याणी कुछ तू सबर कर जय अल्लाह तोखे पैदा करे इन जहान में मोकलो ओ अल्लाह तुझो वडो साबिरीना तू भी सबर कर जय अल्लाह तोखे पैदा कयो आहे इन दुनिया में मोकलियाई ओ अल्लाह वडो हलीम आहे बुर्दबार आहे उसको दिया बिलती इल्ला रब्बी हलीम जो चाहिए अल्लाह हुक्म कयो ओ मुझा फरिश्तो जल्दी कयो वापस अचो अज़ाब न कयो बस वापस अचो फरिश्ता वापस हलिया वया अल्लाह ही छा माजरा है तवां मोकलियो ओठ ते अज़ाब करण जे ला वरी वापस तवां छो घुरायो अल्लाह फरमायो ओ मुझा फरिश्तो ये गोठ वारा त ज़ालिम होया बेनमाजी हुया शराबी हुया जी हुया मुझे घर का परे होया पर इनमें एकड़ी बानी आए जेका मानी पचाण माल पांजी न्याणीअ सां पई ॻाल्हाए उन ही लफ्ज़ चया मुंहिंजी न्याणी तू झट त सबर कर मां मसरूफ़ा कम कार खां फारिग जा मानी टिकीअ खां मुंहिंजो अल्लाह वॾो साबिरीना वॾो बुर्दबार आहे हाणे मुंहिंजी बानी माला खे बुर्दबार चवे मां की अज़ाब कया है न गोठ के किया दंब कया किया बर्बाद कया जेका बानी मुखे साबिरीन चवे फरिश्तो वापस वयो जो अल्लाह एडो बुर्दबार हथ मथे करे चो सुभान अल्लाह चो चो अल्लाह आए के ना तो मुझा दोस्त असां जो अजकल जो अमड़ियों भेनरूं मायूं बार शल रोए न धक घणी चो गाण चुप कर खुदा जी मारे पई मरे नथी मथो खाए छनी एड़ो चंडो जनी तेड़ो पी ने भागो तेड़ो छोरो चंडो जनी ये चौंदी न चौंदी अम्मा जने ये लफ्ज चे त यो बार भलो थींदो यो वडो थी पिणे जो दाढ़ी न पटींदो अम्मा के धक्का न दींदो मां लाउड स्पीकर जे जरिए पांज अमण ने भेणन के अर्ज बदी गुजारिश तो खुदा जो वास्तो पांजे मासूम बचन के पिट पारू ता न दियो ए गिची में तहां जे में फिटे औलाद तहां जो ही गाडे कंदा तंजे करे दुआऊं दियो जे करे बार रोए बेसब्री करे तो उन जे ला दुआऊं घुरो अल्लाह मुझे बचड़े के हिदायत दे या भी अम्मा हुई जय पाजे बचड़े सा एक लफ्ज गालाई तो अल्लाह जो अजाब टरियो जो
या भी का माई हुई पर आजकल जो अजाब असांजे मायन जे करे थो अचे और तू पेट पारू था बेसब्री खुदा न पाण नमाज पढ़न न रोजा रखन न कुरान जी तिलावत अब गाल समझ में आई नेकी एक भी पाण में न थन हकीकत भी ई है बच्चन ए बारन जे मथा ई है त क़यामत कायम हो जाए तेजे करे पांजे बच्चन ए बारन के बददुआ पिट पारू था न दियो और जे करे रोइन बेसब्री करन त उन जे लाए दुआऊं घुरो सब्र सा कम वठो एड़ा लफ्ज चो जो अल्लाह जो आयल अजाब भी तरी सुभान अल्लाह न सोचन बाबा तमा मर्दन जे फेर जी गाल तमा के त वणे थो तेजे करे तमा सुभान अल्लाह छोड़ो था जे करे वरी और तुंजा हक बुधाए तमा ते फेरया से न सुभान अल्लाह तहां जो विसरी विंदो अब गाल समझ में आई के ना।